माई वई आहे त तव्हांजे पेटनि खे लेपो त कोन ॾिनियूं वई आहे, पर हिनमहिल ताईं को चुल्ह ते चूचाट ई कोन्हे। ॼाण कुर्बान मोटियो बनी थो, बेस तो ठाहु को कंदुव। का ज़ाहिर ई न आहे, अलाए काॾे मरी वियूं ने भाॻियूं। अॼु न आहे खाधो पीतो यादि हिननि खे, जा चरी परी वेठियूं त ॿी ॻाल्हि आहे। मासी माशूका छा हाल आहे करे, माई तो वटि रिपोर्ट पाती, मुंहिंजी एजेंसी टेट आहे करे, वाक़ियो पोइ थींदो आहे करे, रिपोर्ट मां वटि पहिरियों पहुचंदी आहे करे। मूंखे हिकिड़ो चांवरनि जो लोलो त करे ॾे, वटे जे मुंहं जेतिरो। मां त खावां, असांखां त इन उमिरि में बुख बर्दाश्त कोन थी थिए। पोइ हे ॼाणनि हिनजा कम ॼाणनि। मां नुंहुं हुजां न करे, मां तोखे ज़ोर ॾियां करे, तोखे मानी टिकी टेम ते ॾियां करे, पर मां ॾिसां थी करे हिते तुंहिंजी मालकी न आहे करे। इहे सूरत मां यको पिटियां थी, मुंहिंजी मालकी हुजे त मां इहे निंधड़कियुनि वांगुरु मानी टुकर खां शो पई कंहिंखे इलाज हुजां। नुंहर लाहिड़ियूं ॾेई छॾियूं न, चओ बि आज़ार हुजे, न चओ बि आज़ार। उन महिल त नचे पई करे, झुमरियूं पई हणे करे। मूंखे कहिड़ी ख़बर आई त नुंहर अहिड़ियूं बेवड़ियूं थियूं निकिरनि, त पुटनि खे पहिरियों ई पटियूं पढ़ाए छॾियां। हाणे बि त परे नथी करे, पता आहिनि न करे। हाणे आई मां जथनि मां निकितल आहिनि, हाणे ज़ालनि जे चवण में आहिनि, जीअं हो चवनि थियूं तीअं था हो कनि। सियाणी नूरुनि खां ससुरियूं परेशान आहिनि करे, पर चरी नुंहं को वठण बि नथो चाहे करे। चरी वठण खां वठूं, ॿार केरु पालींदुसि, घर केरु हलाईंदुसि। शाका चवंदा आहिनि करे, किथे चोर सुञा करे, किथे ढोर सुञा करे। ऐं हाणे छॾे हवालनि खे मूंखे एतिरो लोलो विझी ॾे त कुखि भरियां। ख़ाली कुखि त तुवारा ई हवाला बि कोन था वणनि। ठीकु आहे करे, पर पाण खां बि विझंदमि करे, हिकिड़ो लोलो तूं, हिकिड़ो लोलो मां करे। तूं बि खाइजांइ करे, मां बि खाईंदमि करे। हाउ काई जमायत पढ़ी, प्रेप 2 में आहे। प्रेप 2 वरी छा था कनि, कची पहिरीं। हे लाग ढरकण जा कची पहिरीं में आहे। मांखो वॾा त बुझ अथसि, भला पढ़ाई में दिलि न अथसि छा। पहिरियों नंबर ईंदी आहे क्लास में, भला फ़ाइल धयल शिया छा। न न अलाह न करे, पोइ अञा कची पहिरीं में। एतिरा ॿार 5 दर्जे में हूंदा आहिनि। सरकारी स्कूल में त डायरेक्ट पहिरीं क्लास खां शुरू था कनि न। असां वटि पहिरियां प्रेप 1 हूंदो आहे, प्रेप 2, प्रेप 3, उन खां पोइ माना 3 साल इहे कची पहिरीं पढ़ंदा आहिनि, पोइ पकी पहिरीं में वेंदा आहिनि। 3 साल जो ॿारु कची पहिरीं पढ़ंदो त पकी पहिरीं वरी 3 सालनि जी ॼमार में पढ़ंदो छा। तव्हांखे शहर जे एजुकेशन सिस्टम जी थोरी बि नो हाउ न आहे, तॾहिं चवनि त छॾे ॾियोसि। हंध ते पिशी करे ॻोठाणो ॿारु थोरी जो राति जो हंध ते पिशी कंदी, हे राति जो टॉयलेट हली वेंदी आहे। काॾे वेंदी आहे, हे राति जो सगीरा ॿार खे तूं टॉयलेट थी मुंहिंजे। हे रोडनि ते रश्का, हे गाॾियूं, हे ट्रकियूं। टॉयलेट माना बाथरूम, अटैच बाथ आहे न। राति जो मूंखे न आहे उथारींदी, पाण हली वेंदी आहे। जिननि को भउ न थिएसि, हिनखे जिननि जी ख़बर न आहे। किथे हूंदा आहिनि जिन, तव्हां ॾिठा आहिनि। हर भरू ॿारनि जे ज़हन में अहिड़ा कॉन्सेप्ट छो विझजनि। आई तूं हिकिड़ो कमु कर, सिजु निकिरे न, ॿारनि खे ढक, वाड़े कमरनि में सिजु न ॾिसनि। मथां इहो कॉन्सेप्ट विझिजी वञे, मथां ख़राबु थी पवनि, तुंहिंजा ॿार ख़राबु था थियनि। सिजु त तव्हां ॾिठो आहे न, असां सभिनी ॾिठो आहे, कोई बि न डिॼंदो हुन खां। जिननि जो कॉन्सेप्ट ॿारनि खे ॿुधाए परेशान छो कजे। हिनखे सिर्फ़ु जिन हिकिड़ो ख़बर आहे, जेको अलाउद्दीन में चिराग खे रगड़ण सां ईंदो आहे, उहो हिन फिल्म में ॾिठो आहे। फीड मां हाणे हिन खां छॾाए, लाग टोड़ी थी आहे, फीड थी पीए पई। ॾिसण में वॾी थी लॻे, पर आहे नंढड़ी। असां एतिरियूं हुआसीं त निमेरियूं पाए ऐं गुथा कराईंदा हुआसीं, हिन नंढड़ी आहे। चिंटू वारी मिस रुमाल मुंहिंजो आहे भरण खां। हाणे सोचां थी पैसा वठांसि न वठांसि। पैसा पंहिंजा छिके वठि, महिनत आहे तुंहिंजी, वरी फ्री ॿधे न साड़ न। शायदि सॼियूं मार्कूं धारकूं जेके आहिनि मिसनि जे हथनि में आहिनि। जंहिंखे ना पास कनि, जंहिंखे पास कनि, सॼो इन्हनि जे हथ में आहे। पोइ दीख न मिलणो 1000-1200 खे, ॿार जी ज़िंदगानी जो सुवालु आहे। मुफ़्ती करे ॾिनुमि त वरी पोइ मुंझंदी रहंदी त मूंखे हे बि भरे ॾियो, मूंखे हो बि करे ॾियो। पोइ ॾींहंनि जा ॾींहं लॻी था वञनि भेण, ऐं मिले टको बि न। छा फ़ाइदो। हे रुमाल करे पोइ वरी को बहानो कजांइ, चओ मूंखे ॿाह में सट अचे वई आहे। चवां ॿियो को बहानो करिणो बि तीअं ई पवंदो। तूं ॾे हवालु, भीतर पढ़े थो का न। ज़ोरी थी पढ़ायांसि थी, शौक़ु ई न। ट्यूशन ते मुंझ में उते ॿारनि सां विढ़े, अचे मिस खे तंग कयो अथई, जा मिस तंग थी जवाबु ॾेई छॾियो। नाज़ी वटि छा कान थी पढ़ायसि। इहा मोतबर चए त मां ॿार न पढ़ाईंदमि, मूंखे टेम नथी मिले। मूंखे ॿाहिरों ख़बर पई त हे नथी चाहे त चाचे वारनि जे घरों को अचे, जो घर जो सॼो हाल वाल वञी मलूका खे ॿुधाईंदो।
पोइ छा कर मलूका वांदी आहे, मलूका खे को कमुकार न आहे जो तव्हांजा हवाला पोइ छा कंदी। मलूका खां तव्हां जनब जे तरे में वञी किरो, मलूका खे छा आहे। लिबासणियूं आहिनि बेगरतियूं, साम्हूं अहिड़ो मिठो ॻाल्हाईंदा जो चई चुप करे, ऐं जीअं ई निकिर त पोइ गिला में शुरू। मां वई आहियां हुज सम्झी त ॾेर जी धीउ आहे, मूंखे चवंदी तव्हां सां कहिड़ो हिसाबु किताबु आहे, तव्हां त घर जा भाती आहियो, फीस जो ख़ैरु आहे। मूंखे थी चवे मां थोरी महांगी आहियां चाची। मां बि चयोमांसि, मां चयो लख त न वठंदी आहे न, इहो 500,000 हले थो हर जाइ ते, तूं बि एतिरो वठंदी आहे। 3,000 ॿुधाया माई मूंखे, 3,000 ॿुधी मां हकी बकी रहिजी वियसि। हुनखे विहारणो ई न हो छोकिरे खे ट्यूशन ते, पोइ कंदी न बहाना। विहारे हा सौटो नंढड़ो अचे हा त छा करे हा, परावा धण ॿार पढ़ाए थी या लेन में वेठा हूंदा थी शाम जो, जीअं वाड़े में मेहूं न ॿधल हूंदियूं आहिनि। पढ़ाया हिनखे बि, हे हिकिड़ो कोन थी ॿार हो छा। तूं ड्यूटी करे थी छॾे ॾिनी थी। कयां थी, घर में वेही छा कंदमि। पोइ ॿार सुबुह जो स्कूल वेंदा आहिनि, मंझंदि जी मानी मां करे वेंदी आहियां। पोइ चपू हिननि खे खणी ईंदो आहे स्कूल मां, मानी खाराईंदो अथनि, झट घड़ी टीवी ॾिसंदा आहिनि, सुम्ही पवंदा आहिनि, एतिरे में मां बि अची वेंदी आहियां। दिलि में न कजांइ, पर ॿारनि ते तव्हांजो ध्यानु न आहे। ॿारनि जे सुठे फ्यूचर जे लाइ त कयूं था न। हे जंहिं स्कूल में पढ़ंदी आहे न, उते 20,000 जी मंथली फीस आहे। उनखां पोइ मैंगो डे, जश्न आज़ादी, फलाणो डे, अॼु टीचर्स डे आहे, अॼु स्टूडेंट डे आहे, माना इन्हनि जा अलॻि ख़र्च आहिनि उते। उनखां अलावा 100 रुपयो रोज़ पॉकेट मनी खणी वेंदी आहे। वरी लंच बॉक्स में कुझु न कुझु माना हिनखे ठाहे ॾियूं। वरी अगरि लंच बॉक्स में कुझु सुठो न आहे न त उते हिननि खे घटि सम्झनि, उनजे करे ॾाढा ख़र्च था थियनि। पोइ कंहिं हल्के स्कूल में दाख़िलो छो नथा करायोसि। न्याणी ॿार आहे, पढ़ाई मिल्क आहे। चाची प्लीज़, पढ़ाई मिल्क इलाही अजीब लफ़्ज़ आहे, हिते अहिड़ी ॿोली न ॻाल्हायो। आई केतिरो बि कंदव, सुभाणे परणिजी वई त उन्हनि खे खाराईंदी न, कन तव्हां ॾे मुंझंदी। असांखां खणी न कंदी, पर पंहिंजी ज़िंदगी त सुठी गुज़ारींदी न। मां त चवंदी आहियां भले धीअ खे तव्हां ॾाज बि न ॾियो, भले तव्हां हुनखे जाइदाद में हिसो बि न ॾियो, पर हुनखे एतिरो पढ़ाए लिखाए क़ाबिल बणायो जो सुभाणे हू कंहिंजी मोहताज न थिए, हू पंहिंजी ज़िंदगी सुठे तरीक़े सां गुज़ारे सघे। तव्हांजो ऐं मुंहिंजो ज़हन मट आहिनि, छॾ ॾी गुफ़्ते खे। मूंखे इहो ॿुधाए त माणे ॾे अचे वञे थी कन न। मां त जॉब जे करे काॾे अचे वञी नथी सघां। हा बाक़ी अम्मा ईंदी आहे कॾहिं कॾहिं। माणे अञा नक सां थी ॻाल्हाए कन, हाणे वात सां ॻाल्हाईंदी आहे। टोक जी आदत न वयव, दुनिया अलाए काथां जी काथे पहुती, तव्हां उते जो उते आहियो। इहो ज़ैना खे सॾु कर त शइ ॾियांसि। वेठी हुअसि वेगन में त लाई वारे होको ॾिनो, मुंहिंजे रूह सट खाधी। मां चयो अड़ी मोरा हथे ख़ाली थी वञे। पोइ इहो 10 रुपया पलव मां छोड़ियो इहो लाई वध में। लाई न आहे खाईंदी, मिठाण सां शौक़ु न अथसि। हीअ खाईंदी आहे नूडल्स, मैगी, बर्गर, पास्ता ऐं पिज़्ज़ा, इहे शयूं खाईंदी आहे। इहे बि हाणे के खाधा आहिनि छड़ी वॾो कनि, ताक़त सफ़ा बि न। हिनखे को भुसरी खाराए, को कुटी खाराए, को गिहु खाराए, रुगो बर्गरनि में आई छा रखियो आहे, रुगो माण्हू फेफो थो थिए पियो। ॿार पाले न ॼाता तूं, अलाह सां टके जो हरकान नथी हुजां गॾु त मां सम्झाया न।